पीटीआई सरबराह इमरान खान पारां ख़मीस या जुमे ॾियारे लॉन्ग मार्च की तारीख़ ॾियण जो ऐलान। इमरान खान चयो आहे त बैकडोर चैनल ज़रिए सदाईं ॻाल्हियूं थींदियूं रहियूं आहिनि, पर ॻाल्हियुनि जो को बि नतीजो निकिरंदे नज़र नथो अचे। न ई वरी चूंडुनि जी का उम्मीद आहे। ईंदड़ हफ़्ते लॉन्ग मार्च जो ऐलान कंदुसि। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इमरान खान चयो त लॉन्ग मार्च पुरअमन हूंदो। छा ही मूंखे गिरफ़्तार कंदा त लॉन्ग मार्च न थींदो? छा ही चाहिनि था त पाकिस्तान श्रीलंका बणिजी वञे? वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इमरान खान सां बैकडोर राब्तनि खे रद्द कंदे चयो आहे त जमहूरियत खे को बि ख़तरो नाहे। ईंदड़ 11 महीननि ताईं ॼमी हुकूमत कंदासीं। सर्टिफाइड चोर खे इस्लामाबाद में दाख़िल थियण न ॾिनो वेंदो। मुल्क ख़ातिर सभिनी सां ॻाल्हियुनि लाइ तयार आहियूं। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वज़ीर आज़म चयो त इमरान खान जूं ॻाल्हियूं जमहूरी ऐं सोच फाशिस्ट वारी आहे। ही क़ौम खे विरहाइण जी कोशिश करे रहियो आहे। नवाज़ शरीफ़ वापसि आयो त संदसि आजियां लाइ एयरपोर्ट वेंदुसि। अरब शहज़ादनि दुबई जे जंहिं दुकान तां इमरान खान लाइ घड़ी तयार कराई, न्यासी साॻे दुकान ते उहा घड़ी 15 करोड़ रुपयनि में विकिरो करे छॾी। दुकानदारनि शहज़ादनि खे आगाह कयो त तव्हां जी घड़ी चोरी त नाहे थी। वज़ीर आज़म जा पीटीआई सरबराह ते तनक़ीदी वार। शहबाज शरीफ़ चयो त इमरान खान जी हरकतुनि सां मुल्क जी तौहीन थी आहे। सिंध में बोर जी तबाही खां पोइ मुतासिरनि खे को बि रिलीफ नाहे मिलियो। मुख़्तलिफ़ शहरनि सां वास्तो रखंदड़ जजिस पंहिंजूं रिपोर्ट सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में जमा कराए छॾियूं। सिविल जुडिशियल मजिस्ट्रेट नंबर 1 दादू, सिविल जज जोही, सिविल जज मेहर, सेशन जज कैन शाह रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में जमा कराई। सिविल जुडिशियल मजिस्ट्रेट नंबर 2 सांगड़, सिविल फैमिली मजिस्ट्रेट टंडो आदम, सिविल जज शहदादपुर ऐं सिविल जज खिपरो समेत ॿियनि जजिस पिण पंहिंजी रिपोर्ट पेश करे छॾी। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त ज़िले तोड़े तालुकनि में ॿोॾि मुतासिरनि खे को बि रिलीफ फराहम नाहे थी सघियो। समूरी सिंध में ॿोॾि खां पोइ इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी चुको आहे। लखें एकड़ ज़मीन अञा ताईं पाणीअ में ॿुॾल आहे। घर ॾहण सबबि माण्हू सख़्त तकलीफ़ में आहिनि। पोखियल फसल तबाह थी विया आहिनि। सिंध हुकूमत संदनि का सार नाहे लथी। इलेक्शन कमीशन के फैसले खां पोइ इस्लामाबाद में भञ ठाह करण ते पीटीआई सरबराह इमरान खान ऐं असद उमर समेत 100 खां वधीक अॻवाननि ऐं कारकुननि ते केस दाख़िल। संगजानी थाणे ते दाख़िल केस में दहशतगर्दी समेत 10 कलम शामिल। एफआईआर जे मतन मूजिब कारकुननि पुलिस ते पथराव कयो ऐं क़यादत जे चवण ते श्रीनगर हाईवे खे ब्लॉक कयो। पीटीआई चेयरमैन इमरान खान इलेक्शन कमीशन जी नाअहलीअ वारे फ़ैसिले खे इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। फ़ैसिलो कलअदम करार ॾियण जी इस्तदा। दरख़्वास्त ते अॼु ॿुधणी करण वारे इमरान खान जी इस्तदा रद्द। पीटीआई चेयरमैन जी दरख़्वास्त ते ॿुधणी सूमर ॾींहुं थींदी। वफ़ाक़ी सरकार पीटीआई सां बैकडोर ॻाल्हियुनि ऐं मार्च या अप्रैल में आम चूंडुनि वारनि ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। दिफ़ा वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त बैकडोर राब्तनि वारियूं ॻाल्हियूं प्रोपेगंडा आहिनि। आम चूंडूं वक़्त ते थींदियूं। पंजाब में पीटीआई जी हुकूमत घणो वक़्तु हली न सघंदी। सियालकोट में मीडिया सां ॻाल्हाईंदे ख्वाजा आसिफ चयो त अञा त फॉरेन फंडे केस जे हवाले सां बि हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं। माण्हू रेड लाइन नाहिनि हूंदा, इदारा रेड लाइन हूंदा आहिनि। सूबाई वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त ॿियनि खे चोर चवंदड़ वॾो चोर पाण साबित थियो। अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार इमरान खान खे ईमानदारीअ जो कूड़ो सर्टिफिकेट ॾिनो। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले सां सादिक ऐं अमीन हुजण जी दावा बि मिटीअ में मिली वई। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमून चयो त इमरान खान हाणे असेंबली मेंबर्स या पीटीआई सरबराह नाहे रहियो। गुज़िरियल ॾींहुं मुज़ाहिरनि में 200 खां 300 माण्हू हुआ।
पाकिस्तान जो ग्रे लिस्ट में निकरण बिलावल भुट्टो ज़रदारी की मेहनत जो नतीजो है। आई मुल्क में जमहूरियत आइन ते पहिरियों हमलो एक ब्यूरोक्रेट गुलाम मोहम्मद कयो। मुल्क के अदलियाई एग्जीक्यूटिव की जरूरत है। सुप्रीम कोर्ट के जज जस्टिस काजी फाइज़ ईसा जो लाहौर में आसमा जहांगीर कॉन्फ्रेंस के खिताब। जस्टिस फाइज़ ईसा चयो त शहीद जुल्फकार भुट्टो जो केस कंहिं फौजी अदालत में न हलियो। भुट्टो के सज़ा सिविल कोर्ट ॾिनी हुई। पाकिस्तान में जमहूरियत के कढण मुल्क दुश्मनी हूंदी। मुल्क के चूंडल क़यादत की जरूरत है। सभिनी के आइन जो एहतराम करण घुर्जे।